अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सबक 22 पढ़ंदासीं। सिंधी ॿारनि किताब जो पहिरीं हिजक पढ़ंदासीं, पोइ रवां करे पढ़ंदासीं। शुरू कयूं था। सबक 22। गॾहो खच्चर घोड़ो। गॾहो खच्चर जेॾो न आहे, गॾहो घोड़े जहिड़ो न आहे। हाणे सन के जिक्र पढ़ंदासीं। सीन ज़बर सा, बे ज़बर ब, काफ़ी चुको सबक बेलिम बा वाई दरवी हे वनु पेशु हूँ 22। गाव ज़बर गा, डे ज़बर ड, हे पेशु हूँ गॾहो। खाए ज़बर ख, चे ज़बर च, रे पेशु रू खच्चर। गेवा घोड़े वाड़ो घोड़ो। काव ज़बर गा, डे ज़बर ड, हे पेशु हूँ गॾहो। खाए ज़बर ख, चे ज़बर च, रे ज़बर र, खच्चर। जिमिए जे, डेवाडो जेडो, नून ज़बर न, लमदा है ये है आहे। गॾहो खच्चर जेडो न आहे। गाव ज़बर ग, डे ज़बर ड, हे पेशु हूँ गॾहो। गेवा घोड़े येड़े घोड़े। जिम ज़बर ज, हे ज़र हे एड़े वाड़ो जहेड़ो, नून ज़बर न, लमदा है ये है आहे। गॾहो घोड़े जहिड़ो न आहे। सबक 22। गॾहो खच्चर घोड़ो। गॾहो खच्चर जेॾो न आहे, गॾहो घोड़े जहिड़ो न आहे।